जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। हवाई सेवा शहर में न ॾियण जे लाइ ऐं सौतेले व्यवहार जे करे भारतीय सिंधु सभा महिला विंग व पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महिला विंग वेठी धरने ते ऐं कयो विरोध। चकरभाटा में हवाई सेवा शुरू करण जी मांग खे वठी करे धरनो आंदोलन में अॼु महिलाऊं भी शामिल थियूं। हिन अवसर ते भारतीय सिंधु सभा ऐं महिला विंग व पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महिला विंग संयुक्त तत्वाधान में विरोध प्रदर्शन कयो। हिन अवसर ते महिलाउनि हवाई सेवा न शुरू थियण जे विरोध में पंहिंजा उद्बोधन में नाराज़गी ज़ाहिर कई। महिला संगठन में सदस्यनि ने हवाई सेवा शीघ्र शुरू करण जी मांग कई। जगदलपुर में हवाई सेवा शुरू थियण वारी आहे, हिन खे वठी करे महिलाउनि ने ख़ासी नाराज़गी ज़ाहिर कई ऐं चयो कि प्रदेश जो दूसरे दर्जे जे शहर ते हवाई सेवा शुरू न थी आहे। उअं ई जगदलपुर में हिन माह जे अंत में हवाई सेवा उड़ान जी चर्चा कंदे उहे चयो कि बिलासपुर में हिते हवाई सेवा शुरू करणी खपे ऐं सभई सुविधा हिते आरम थियणी खपे, न त पोइ ज़ोरदार विरोध प्रदर्शन कयो वेंदो। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। में जोत जगाइण वारा सिंधी।